बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हांजी ख़िदमत में सलाम। अॼु असां रुस्तम पहलवान जेको मशहूर थी गुज़रियो आहे दुनिया में, ईरान जो हो, उन जो किस्सो तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। ॿ किस्तूं अॻे ई अपलोड करे चुका आहियूं। अॼु टीं किस्त तव्हांजे साम्हूं पेश पिया कयूं। उमेद त क़बूल पवंदी। थोड़ो मां मुख़्तसर ॿुधाए वञा ॿी किस्त जो, त जॾहिं ईरान जो बादशाह मनूचार मरी वियो, मनूचार बादशाह जो मरी वियो, ईरान जो जेको बादशाह हुयो, हाणे तख़्त बादशाह खां ख़ाली हो। पोइ जेको रुस्तम जो पीउ हो ज़ालज़र, उन अमीरनि जो कठु घुरायो त बाबा तख़्त खां सवा मुल्क कीअं हलंदो, बादशाह कोन्हे को। उन पाण राय ॾिनी त चई त इन ई बादशाही ख़ानदान मां केकबाद नाले हिकिड़ो नौजवान आहे, त मुंहिंजी राय आहे त जेकर उन खे तख़्त ते विहारियो, मां रुस्तम खे मोकिलियां थो, रुस्तम उन जी ॻोल्हा करे उन खे वठी अचे। बोशा नशीनी उन करे छॾी आहे, उन खे वठी अचे त उन खे तख़्त ते विहारियो। पोइ रुस्तम पीउ जे चवण ते पीउ खां मोकिलाए ऐं निकितो। हलो हलां हलो हलां, हिकिड़े हंधि अची पहुतो। उते कुझु माण्हू वेठा हुआ। हिकिड़ो माण्हू नौजवान तख़्त ते वेठो हो, ॿिया चौधारी अमीर वज़ीर सम्झ में अचनि पिया त उहे वेठा हुआ। हे अची उन्हनि सां मिलियो, उन्हनि खे चई त मां केकबाद जी ॻोल्हा में निकितो आहियां, मूंखे हिन जो ॾस पतो ॾियो। हिन खे राहनि ख़िदमत चाकरी कयनिसि। ॿिए ॾींहं ते केकबाद हिन खे पाण ॿुधायो त जंहिं केकबाद जी ॻोल्हा में आहे उहो केकबाद मां आहियां। मां पाण ख़्वाबु लधो हो त हिकिड़ा ॿ छह बाज़ हुया जेके छट खणी पिया अचनि, ईरान ताज खणी पिया अचनि, अची मुंहिंजे मथे ते विधनि। सो अॼु तूं आयो आहे, मां सम्झां थो त उन्हनि मां हिकिड़ो तूं आहे। पोइ केकबाद खे बि साण कई, वरी वापसि थियो। किसो त घणो हो। पोइ केकबाद तख़्त ते वेठो। पोइ हुननि जो दुश्मन बादशाह हुयो अफरासियाब, दुश्मन मुल्क जो जेको बादशाह हो, जेको हिननि सां जंगियूं कंदो हो, खेस पियो ईरान सां कंदो हो। आख़िर केकबाद वॾो लश्कर तयारु करे हुन अफरासियाब सां जंग कई। उन में रुस्तम पंहिंजे पीउ खे चयो, रुस्तम बि हुयो, उनजो पीउ बि हुयो, मूंखे ॿुधाए त अफरासियाब कहिड़ो आहे। हुन पारपता ॾिनसि, ॿुधाईंसि अफरासियाब इहो आहे। उते वञी सिधो ऐं अफरासियाब सां खे वठी चेल में जेको हुनजो कमरबंद ॿधल हो, उनखे वठी ईअं मथे छिके ऐं वरी जो हेठि सटई त वञी हुन हेठि फ़ाको कयो। पर हुन ते एॾी दहशत चढ़ी वई जो भॼी वियो। हुन ते एॾी दहशत चढ़ी वई जो भॼी वियो। पोइ अफरासियाब जो पीउ जहिड़ो हो, अफरासियाब पंहिंजो लश्कर वापसि वठी शिकस्त खाई पंहिंजे पीउ वटि आयो त तूं हाणे का सलाह कर त शिकस्त इहो ठाह कयूं। छो जो मां बि ईराननि सां जंगियूं कयूं आहिनि, पर हे जेको हिननि जो पहलवान आहे, सो मां अहिड़ो पहलवान न ॾिठो आहे, तंहिंजे करे का हिननि सां ठाह कयूं। हुन ॿुधायसि। पोइ हुन पंहिंजो एलची मोकिलियो तोहफ़नि सां, सूखड़ियुनि सां ईरान जे बादशाह ॾे त मां तव्हां सां ठाह करणु थो चाहियां त जीअं ॿिन्ही मुल्कनि में अमन अमान हुजे। रुस्तम उते राय ॾिनी त न, हिन महिल हीणो आहे, हिन खे मारियो। पर केकबाद हुनखे चयो त न, इहा मुड़सी न आहे, छो जो उहो मञे थो इहा मुड़सी न आहे, जो हिकिड़े हीणे सां विढ़ऊं, उहो मञे थो, तंहिंजे करे बहितर आहे तंहिं सां ठाह कई। केकबाद ॾाढो इंसाफ़ वारो बादशाह हो। 10 साल हुन हुकूमत कई, वॾे अदल इंसाफ़ सां हुन हुकूमत कई। ग़रीब गुरबो हुनजे मुल्क में को माना बुख ते न रहंदो हो। एतिरे क़दुरु जो हुन ऐलान कयो त जेको ग़रीब मिसकीन ज़रूरतमंद हुजे, हे बैतुल माल या जेको मुंहिंजो खज़ानो आहे, जेको मुंहिंजो खज़ानो आहे इहो उन जो आहे। माना एॾो इंसाफ़ वारो।
आख़िर वक्त गुज़रियो 10 साल हुकूमत कई केकबाद बि गुज़ारे वियो। केकबाद गुज़ारियो। केकबाद गुज़ारण खां अॻु ई पंहिंजो पुटु हुयुसि काउस, उन खे घुराई, उन खे नसीहत कई त बाबा हे तख़्त ईअं सम्झ त मूंखे बि ॿियनि खां मिलियो हो, हाणे हे तख़्त बि मां छॾींदो वञा। हेॾो ईरान जो बादशाह हुयुसि, ताक़तवर बादशाह हुयुसि। ही तख़्त कंहिंजा कोन्हनि, वक़्तु सदाईं हिकु जहिड़ो कोन्हे। अदल इंसाफ़ कंदे त दुनिया में नालो रहंदी। तोखे बि मां सलाह थो ॾियां त अॼु मूंखां पोइ तूं हिन तख़्त ते वेहंदे, तोखां पोइ वरी को ॿियो ईंदो, सदाईं केर ते कोन वेहंदो। पीउ जी त नसीहत ॿुधई, पर जेॾी महिल हुन काउस पीउ जे मरण खां पोइ तख़्त संभालियो त पीउ वारी नसीहत जेका बि हुयसि उहा सॼी नसीहत हुन धूड़ में मिलाए छॾी। शराब, कबाब, नाच गाना, महफ़िलूं, सॼो ॾींहुं हुननि में, ऐं सायो करे ॿियनि मुल्कनि सां खैसूं करणु, फॾा फसाद करणु, जंगियूं करणु। पोइ अमीर वज़ीर जेके हूंदा हुआ, अमीर वज़ीर हिन खे ॿुधाईंदा हुआ त झलींदा हुअसि त तूं इहो ग़लति थो करी, पर हे कंहिंजी सलाह न पियो वठे। एॾी ताक़त हुअसि, हेॾो ताक़तवर मुल्क हुयो त उन जे करे हिन खे मगरूरी ही कंहिंजी सलाह ई न पियो मञे। हिकिड़े ॾींहुं हिन वटि हिकिड़े मुल्क जो हिकिड़ो रागी आयो, नाच गान जो त शौक़ीन हो। रागी हिकिड़ो आयो, उन अची हिते बादशाह खां इजाज़त वठी बादशाह जे अॻियां राग पेश कयो, पर उन में हुन पंहिंजे मुल्क जी वॾी तारीफ़ कई। राग में शाइरी उन अहिड़ी ॻाई, पर पंहिंजे मुल्क जी तारीफ़ कई उन में, त असांजो मुल्क अहिड़ो आहे, भलो आहे, अमुन सुकून आहे, असांजो बादशाह भलो आहे, शाहूकार मुल्क आहे। राग पूरो थियो। जेॾी महिल हिन राग पूरो थियो त हिन खे दंस वठी वई। हिन सोचियो त मां सोचींदो हुउमि त मूं जहिड़ो पंहिंजो मुल्क कोन्हे को, मूं जहिड़ो को शाहूकार मुल्क कोन्हे को, मूंखां वधीक को अमन वारो मुल्क कोन्हे को, मूंखां वधीक को बादशाह कोन्हे को, पर हिन रागीअ ॾिस केॾी पंहिंजे हिन मुल्क जी तारीफ़ कई आहे, छो न हिन मुल्क ते मां वञी कब्ज़ो कयां। अमीरनि वज़ीरनि झलियुसि त न, बेवकूफ़ी न कर, हिर्स न कर, हे गंज आहे, न मां हिन मुल्क ते चढ़ाई कंदुमि। अमीरनि वज़ीरनि जॾहिं हिनखे झलियो, उन्हनि खे बि जवाबु ॾिनुनि। पोइ अमीरनि वज़ीरनि सोचियो त हाणे हीउ चराइप थो करे, हीउ कंहिंजी चवणु कोन कंदो, तंहिंजे करे ज़ालज़र जेको रुस्तम जो पीउ हो, उॾे ॾे ऐं रुस्तम ॾे हिननि ॻुझ में नियापो मोकिलियो त तव्हां अचो, तव्हां अची हिनखे सम्झायो, असांजी सम्झ कोन थो वठे। काउस सफ़ा ताक़त जी मगरूरीअ में जेको आहे त ग़लति कम पियो थो करे, ज़िद ते बीही रहियो आहे, असांजी सलाह कोन थो ॿुधे, सो तव्हां अचो। पर काउस ॾाढो मगरूर हुयो, उन रुस्तम जे पीउ जी बि सलाह कान मञी। मां इहो मुल्क फतेह कंदुसि। उहो जेको मुल्क हुयो उहो ॿिनि देवनि जे मुल्कनि जे विच में हो। हेॾां बि देवनि जो मुल्क हो, हेॾां बि देवनि जो मुल्क हो, विच में हो। ऐं हिननि जो सरदार हूंदो हो सुफेद देव, जेको जबल में रहंदो हो। जॾहिं बि बादशाह जेको इहो विचे मुल्क वारो बादशाह हुयो, उन खे कंहिं मदद जी ज़रूरत थींदी तॾहिं रुॻो हू लहंदो हो, न त जबल ते रहंदो। वॾो देव हुयो, ताक़त हुअसि। पोइ उन जे करे ॼण, उन जे आसरे जे करे, टेक जे करे, उन जी सपोर्ट जे करे इहो मुल्क ॼण हिकिड़ो महफ़ूज़ रहंदो। काउस वॾो लश्कर काहे आयो, काउस शिकस्त खाधी। शिकस्त त खाधई, पर काउस क़ैद थी पियो। काउस क़ैद थी पियो। काउस सां गॾु केतिरा ई अमीर ऐं वज़ीर उहे बि क़ैद थिया। ईरान जो बादशाह काउस क़ैद थी वियो। हुननि छा कयो, जो हिननि सभिनी खे अंधो करे खणी हिकिड़े ऊन्हे गार में उछलायो, क़ैद करे छॾियनि। ईरान जे बादशाह काउस खे बि, अमीरनि वज़ीरनि खे। ईरान हो जेको सुफेद देव हुयो, उन हुनखे चयो बादशाह खे त मुंहिंजी मर्ज़ी न आहे त काउस खे मारियो, भले चीचलाए अकुल कमु करेसि त ईअं ताक़त जी मगरूरी, माण्हू सफ़ा मगरूर न थिए, ताक़त ते एॾो बांवर न करे, मारींदासीं त पोइ त बसि न। पर हे ॼणो इहो सबक़ु सिखे, ऐं जे बची बि वञे त ॿियनि खे ॾस ॾे त ताक़त ते मगरूरी न कबी आहे। इन जे करे माना हिनखे क़ैद कनि, न त हिनखे मारनि पिया।
उतां हिन कंहिं माण्हूअ ज़रिए वरी ज़ालसर ॾे पैगाम मोकिलियो। काउस बादशाह जेको ईरान जो क़ैद थी वियो, उन ज़ालसर जेको रुस्तम जो पीउ हो, उन ॾे पैगाम मोकिलियईं त भला मां अहिड़नि अज़ाबनि में पियो आहियां, मरां थो पियो। इहो आहे त इहा कई मां पाण सां पाण आहे। अमीरनि वज़ीरनि झलियो, तव्हां मूं वटि आया आहियो, तव्हां झलियो, मां कंहिंजो चवणु कोन कयो। मूंखे वॾो बावर हो पंहिंजे ताक़त ते, पंहिंजे जवानीअ ते, पंहिंजे फौज ते। जेकॾहिं मां तव्हांजी सलाह मञा हा त अहिड़ा ॾींहं मूंखे ॾिसणा न पवंदा, पर हाणे मुंहिंजी मदद कई। ज़ालसर खे जॾहिं न्यापो मिलियो, उन कोशिशि इहा कई त हीअ ॻाल्हि हुले न, खुआरी आहे, ॻाल्हि हुले न। ॻुझ अॻो में सिर्फ़ु पंहिंजे पुट रुस्तम सां ॻाल्हि कई, पंहिंजे अमीरनि वज़ीरनि सां ॻाल्हि कान कई। रुस्तम सां ॻाल्हि कई त बादशाह जो न्यापो आयो आहे, बादशाह क़ैद लॻो पियो आहे। हाणे हीअ महल आहे त कीअं बि असांजो बादशाह आहे, इनखे छॾाइणो, लिकी वञ, पंहिंजी बादशाह खे क़ैद खां आज़ादु कर। पीउ जो चयसि, रुस्तम पीउ जे चवण ते तयारु थियो, पीउ जे चवण ते तयारु थियो ऐं काउस बादशाह खे छॾाइण लाइ निकितो। अकेलो राति ॾींहं पंधु कई, कंहिं ते एतबार न पियो करे त मथां ॻाल्हि खुले। हल हला हल हला राति ॾींहं पंधु कई। जेको रस्तो किथां वेझो पियो ॾिसे उहो रस्तो पियो वठे त मन किथां ॾस पंधु मिले। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े मैदान में आयो, उते हिकिड़ा जानवर चरिया पिए, गाह पिया चरनि। हिनखे ॾाढी बुख लॻी, बुख। हिन सां तीर भाला त साणा, हिन हिकिड़ो जानवर मारे बाहि पचाई ऐं खाधो। पंहिंजी जेका घोड़ी हुअसि रक्ष, उन तां ज़ैन लाहे ऐं कख, उते हेठि ज़मीन ते कख हुया, उहे कख खणी, उहे थोरा कख विछाए ऐं मथो उन ते रखी हे सुम्ही पियो। थकल हुयो, ॾींहं राति जा जागा हुया, हिनखे पंधु कयो हुई, थकल हुयो, सुम्ही पियो। आधी राति जो झंगु त हुयो न, हिकिड़ो झंगली शींहं ईअं नूस नूस कंदो, उनखे का माण्हूअ जी धप आई, अड़े भेणा हिते माण्हू सुतो पिया, माण्हू सुतो पिया। शींहं वेझो आयो, ॾिसे त माण्हू बि सुतो पिया, घोड़ो बि ॿधो पिया। शींहं कोशिशि कई त टपो ॾेई घोड़े खे खावां, माण्हू वरी बि ख़तरनाक आहे, शींहं खे भला सम्झ ॾिनी आहे, घोड़े खे खावां। जीअं शींहं घोड़े जे वेझो आयो त उहा जेका घोड़ी हुई, हिनजी ख़तरनाक घोड़ी रक्ष, उन बाक़ाइदे हीअं टंगू उभियूं करे अॻियूं ऐं शींहं जे मथां चढ़ी वियो। शींहं जे मथे में खणी अॻियां पेर हणी, शींहं जे मथे में अॻियां पेर हणी ऐं वात खोले ऐं शींहं खे पोइ निर्घट खां झलियईं। शींहं ॾाढो छॾाइण जी कई, पर हिन अहिड़ो क़ाबू कयुसि, अहिड़ो क़ाबू कईंसि, नेठि हिन घोड़ीअ शींहं खे मारे छॾियो। चकू ई अहिड़ी जाइ ते हंसि, न छॾियईंसि, शींहं खे मारे छॾी। हे जो घोड़ पे हलियो, घोड़ीअ जो शींहं जी गड़ गड़ पई पए, इन घोड़ ते रुस्तम उथी पियो। अची जो ॾिसे त शींहं मोह पियो आहे, सम्झी वियो त हिन घोड़ीअ मारियो अथसि, घोड़ीअ जी पुठी टपियईं। घोड़ीअ खे चईं त ए बेअकुल जानवर, जे तोखे शींहं फाड़े छॾे हा, केॾो तो बेअकुलाई वारो कमु कयो। हे त खणी हिकिड़ो बसि वारे में अची वियो जो तूं शींहं खे मारियो, पर जिन शींहं तोखे मारे हा त मां पंहिंजे मतिलब ते कीअं पहुचां, जंहिं कम लाइ निकितो हा उहो मुंहिंजो कमु कीअं थिए हा, पंधु त कोन वञा। हल सुठो थियो, रब जो शुक्र कई त भला घोड़ी बची वई। वरी हलियो, हलो हला हलो हला, बरपट बयाबान, अहिड़नि मैदाननि मां टपियो जो किथे खूह या पीअण जो पाणी बि हिनखे न पियो मिले। हवा अहिड़ी गरम हुजे, अहिड़ी हवा गरम हुई जो पखी जेके उते उॾामनि पिया न, उहे बि उन मथां हवा गरम, हेठां वारी ततल, त जो अचे त उहो पखी वीचारा उॾामी उॾामी बाक़ाइदे साणा थी हेठि किरी पिया, एॾी गर्मी हुई। सम्झ त ॾाढी धरतीअ ते का बाहि लॻी पई हुई। घोड़ो बि थकल, ही बि थकल। रुस्तम खे उञ ऐं गर्मीअ ॾाढो तंग कयो, वॾी गर्मी हुजे, उञ बि लॻियसि,
ॾाढो बेज़ार थी। हाणे हलण जहिड़ो न थियो, घोड़ीअ तां लही ज़मीन ते किरी, सतु ई न थियो। हीअं हेठि किरी, अखियूं आसमान ॾे खणी वॾे सॾु चवण लॻो त ओ मुंहिंजा ख़ुदा, जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त मां ॾुख ॾिसां ऐं सूर सहां, त मां ख़ुशीअ सां जान छॾण ते राज़ी आहियां। पर रब, मूंखे तो में उमेद आहे त तो क़ादिर जी कुदरत सां मां जंहिं कम लाइ निकितो आहियां उहो कमु कंदुसि, काउस बादशाह खे मां आज़ादु कराईंदुसि। तंहिंजे करे मुंहिंजी मदद कर। हे अञा इहो ॻाल्हाए पियो वेठो, मत ईअं पंहिंजे दिलि में रब सां पई ॻाल्हाई त उतां हिकिड़ी ॿकरी अची लंघी। रुस्तम परेशान थी वियो त हिन बरबट बयाबान ॿकरी तां किथां आई, इनखे किथां पाणी मिलंदो हूंदो, किथां गाह मिलंदो हूंदो। यकीनन हे जेको मां रब खे ॿाॾायो आहे, रब मुंहिंजो सुवाल क़बूल कयो। हिते ॿकरीअ ॾे निहारे सम्झी बि वियो त पक रब खे रस्तो थो ॾसे, वेझर में किथे को पाणी आहे, छो जो ॿकरी पाणी खां सवाइ कान रहंदी। उथियो, हेॾे होॾे नेठि ॾिठई त हिनखे हिकिड़ो पाणी जो चश्मो नज़र आयो। पाणी ॾिठई, ॾाढो ख़ुशि थियो, अची पाणी पीतई, घोड़ी खे बि पाणी पियारी, वरी घोड़ी तां ज़हन लाहे, थकल हुई घोड़ी, गर्मी हुयसि, वरी घोड़ी खे बि वेंजारियईं, पाण बि वेह थो। 2-3 ॾींहंनि जो पंधु थियल हुयुसि, थको हुयुसि, पाण बि वेह थो, वेंजी सुम्ही पियो, थकिजी पियो। वेंजण खां पोइ हिनखे अहिड़ो सुकून अची वियो जो हे सुम्ही पियो। अब हिन जे सुम्हण खां पोइ हिकिड़ो चीतो वरी मैदान मां निकितो। घोड़ो ते चरे पियो, घोड़े खे ॿधो कोन हुई, घोड़ीअ खे ॿधो न कोन हो, पाण सुतो पियो, घोड़ीअ खे ॿधी छॾियो। हेॾां हिकिड़ो चीतो निकितो, चीतो आयो पियो। घोड़ी सम्झी वई त हे मुंहिंजे मालिक खे खाइण थी अचे। घोड़ी भॻी रुस्तम ॾे ऐं उते वञी ज़मीन ते दड़ा हणण लॻी। दड़ा हणे पई, हिनकारूं पई करे, हिन जो दड़ा हयां ऐं हिनकारूं कई त गोड़ ते रुस्तम जागी पियो, अखियूं खोले हेॾां होॾां ॾिसे, पर हिन जो न इहो दड़ा हयां गोड़ कई, हिते चीतो अलाए काॾे वियो। चीतो अलाए काॾे वियो हलियो, हे हुयो थकल, हिनखे ॾाढी देर उन महिल निंड आई। हिनखे पंहिंजी घोड़ीअ ते कावड़ आई, इहो छा कई, मूंखे निंड मां छो उथारी, का शइ हुई बि कान, मूंखे निंड मां छो उथारी। घोड़ीअ जी कावड़ मां निहारे वरी सुम्ही पियो, अब घड़ी गुज़री त वरी साॻो चीतो निकितो। चीतो जीअं निकितो त वरी घोड़ी अॻे वांगुरु वरी खणी हंबस मचायो, दड़ा भरण लॻी ऐं हिड़कारूं बि करण लॻी। घोड़ ते रुस्तम वरी अखियूं खोलियूं, पर हिते राति थी वई। रुस्तम इहो ई सम्झो त माना घोड़ी वरी साॻो इहो ईअं पई थी करे। घोड़ीअ खे न ॾाढो घटि वधि बि ॻाल्हायो, ऊंदहि जो ही त हिनखे कुझु ॾिसण में बि कोन आयो। त हाणे चीतो अलाए बीठो हो, अलाए चीतो लिकी वियो, पर हिनखे ॼण कुझु ॾिसण में कोन आयो। घोड़ीअ खे घटि वधि ॻाल्हाए कि वरी माठ करे सुम्ही पियो। पंधु जो हिन लाॻीतो कयो, चङा ॾींहं पंधु कयो हुई त थकिजी पियो, हिनखे हुयो थक, सुम्ही पियो। हे जीअं ॿियो दफ़ो सुतो, चीते वरी मोह कयो। चीते जो मोह कयो त घोड़ीअ त चीते खे ॾिठो, पर हाणे जो मालिक हुनखे ॿ तरफ़ा दड़का ॾिना, हाणे घोड़ी जेका आहे, घोड़ी ईअं सम्झण पाण चीते खां टिॾण लॻी, चुप करे बीह रही। सो घोड़ी वरी वठी भॻी, हूअं दड़ा हणी हिनखे भई उसारे, हाणे ॾिठई त मालिक कावड़िजे थो, त मालिक जी कावड़ ऐं चीते जे ड्रिज खां वठी भॻी। हाणे उथारींदीमांसि त वरी ॻाल्हि वॾींदो, वठी भॻी। पर इहो हो त हिनखे ॻणती हुई पंहिंजे मालिक जी। हीअं भॻी, पर वरी तकड़ में मोटी आई, ट्रापड़ करे वरी मोटी आई। चीतो भॻो आयो रुस्तम ॾे, जॾहिं घोड़ीअ ॾिठो, भेणा हाणे त इहो सुतो बि पियो आहे, दड़ा हणां त उथे हा,
दड़ा हयम त कावड़जे थो, पर हाणे जे बस थी कयां त इहो चीतो थो खाएसि। अलाह हुनखे सम्झ ॾिनी। घोड़ीअ छा कयो जो हिन जे पोयां अची ऐं चीते खे विधई। घोड़े जो वात वॾो थींदो आहे, चीते खे चक खणी विधई। चक विझी ईअं मथे खणी चीते खे मथे खणी ऐं हीअं ज़मीन ते हेठि सटे। चीतो धकु पचाए वरी उथियो, उलर करे आयो, वरी रुस्तम खे वेझो अची लॻो। रुस्तम खे जीअं वेझो लॻो, हिते इहे चीतो जो न हेठि किरियो त हाणे हिन घोड़ ते रुस्तम उथी पियो। उथे ॾिसे त घोड़ी दड़ा पइजी हणे ऐं चीतो बीठो आहे, तकड़ में तलवार खई। चीतो जीअं ॿीहर आयुसि त हिन तलवार करे सिधी हिकिड़े ई धक सां चीते जी मुंडी धाड़ करे चीतो मारियो। सम्झी वियो त घोड़ी जेका वीचारी ॾींहं खां वठी दड़ा पई हणे, सिर्फ़ु मूंखे इन लाइ, पर हाणे बेज़बानी न पई ॿुधाए सघे, मां बि पंहिंजे पर में हिनखे ॻाल्हि पई ॾियां। रात गुज़ारे उथियो। ॿिए ॾींहं ते रुस्तम जादूगरनि जे मुल्क में वञी पहुतो। थोरो अॻिते हले ॾिसे त वणनि जे हेठां पाणीअ जो चश्मो आहे। उन जे कप ते ताम पिया आहिनि, ताम पिया। ऐं साम्हूं ई पट ते वॼाइण जो साज़ सामान, माना राग वारो, उहो बि पियो। हे वेझो आयो, ॾिठई न खाधा पीता पिया आहिनि, माण्हू छेणू आहे कोन, ऐं साज़ सुरू त पिया आहिनि। लथो घोड़े तां, साज़ खणी उन साज़ खे वॼाइण लॻो। हिन जीअं जो वॼायो त हिनखे बि मज़ो पियो अचे, हीअं थोरो थोरो वॼाइण लॻो। इहो आवाज़ कंहिं जादूगर जी ज़ाल जे कन ते वञी। जादूगर जी ज़ाल जे कन ते जो पियो सो उहा उथी, उन जे कन ते जो पियो त उहा उथी हलंदी हलंदी रुस्तम जो साज़ वेठो पियो वॼाए त अची रुस्तम जे भर में वेही रही। रुस्तम जे हाणे छा कयां? रुस्तम छा कयो जो खाधा त पिया न, शराब जो प्यालो खणी अलाह खे यादि कई, अलाह जो नालो वठी ऐं हुनखे शराब जो प्यालो ॾिनई माईअ खे। पर हिन जो न अलाह जो नालो वरितो, माईअ जो नालो ॿुधो त माई हिकदमि चेहरो बदिलाए, चेहरो सफ़ा माईअ मां बदिलजी अलाए कहिड़ो चेहरो थी वियो ऐं वठी साम्हूं ॿेलो हुजे ॿेले में गुम थी वई। हे सम्झी वियो त इहा का भला हुई, का जादूगिराई। वरी बि रब जो शुक्र अदा कई त बची वियुसि। वरी सही उथी पंधु पियो, राति ॾींहं पे हलियो, नेठि हिकिड़े अहिड़े मुल्क में आयो जो रुगो सावक ऐं गुलकारी, जिॾे नज़र कर त रुगो सावक, गुल फुल, फसल भला। हलियो हो चङा ॾींहं थियासि, आराम फिटल, झंग मां पियो हले, जानवरनि जो दुश्मननि जो उहो भउ, तंहिंखां सवाइ होॾां बादशाह जी गणती, तंहिंखां सवाइ माना ईअं सम्झ टेंशन ई टेंशन आहे। पर हिन निज़ारो जो हिन ॾिठो त ॾाढो हिनखे निज़ारो वणियो। हिन सोचियो त जेकर थोरो हिते आराम कयां। हिन छा कयो जो घोड़ी पंहिंजी अॻे छॾे ॾिनी, पाण पासे सां सुम्ही पियो, बनी हुजे पाण सुम्ही। घोड़ी जो पई बनीअ मां उहा सावक खाए, फसल जेको पोखियल हो सावक पई खाए। पोख जो जेको मालिक हुयो उन जो ॾिठो त घोड़ी थी खाए, उहो तकिड़ो तकिड़ो आयो ऐं घोड़ीअ खे पकड़ लॻो। पर घोड़ी भॼी रुस्तम जिथे सुतो पियो उते आई। घोड़ी जो आई टपड़को थियो त वरी रुस्तम उथियो। रुस्तम उथियो, ॾिसे त माण्हू छा आहे जे घोड़ी असांजो ज़्यान पई करे, असांखे घोड़ी पकड़ींदासीं। रुस्तम हुननि खे ॾाढा दाबा दड़का ॾिना। रुस्तम जी दया बि हुई, हुन सम्झो त असां हिन सां विड़ी कोन सघंदासीं, सो मोटिया पंहिंजे मुल्क जो जेको हुननि जो हाकिम हो
उन खे वञी चङो मुड़ुस जेको हुयो उन खे वञी हिननि दाह ॾिनी त साईं अलाए केरु आहे हिकिड़ो माण्हू अची असांजी ॿनी ज़्यान कई अथई असांजा माण्हू जेके सो उन्हनि खे बि हिन गारियूं ॾिनी आहे अलाए केरु पर ताक़तवर मुड़ुस लॻे थो घोड़ी अथसि घोड़ीअ खे छॾे ॾिनो अथई पई थी फसल बेले पाण सुतो पियो आहे असांजा माण्हू विया उन्हनि खे बि ॾाढियूं गारियूं ॾिनियूं अथई धमकियूं ॾिनियूं हाकिम जेको उन्हनि जो हुयो चङो मुड़ुस जेको हुयो उनजो नालो औलाद हो फारसी नाला आहे हुनखे जो हिननि दाह ॾिनी हो उथियो पाण सां 4 पहलवान मुड़ुस गॾु वठी आया हलो काथे आहे सिधा हिनखे वठी आया रुस्तम सुतो पियो हुजे अचे रुस्तम ते हला रुस्तम सां वेड़ा लॻा पर रुस्तम हिननि जे घोड़ ते अॻई सुजाग जो वेठो हिननि खे वेझो ईंदो ॾिठई त घोड़ीअ ते चढ़ी ऐं बीह रहियो हाणे जो हे वेझो आया त तलवार कढी हाणे तलवार हलाइण लॻो हुननि बि जो ॾिठो हिनखे तलवार कढंदे त हो हिन सां वेड़ लॻा तलवार कढाईंदे ऐं हुननि खे मारींदो 2-3 माण्हू जो हुननि जा मारियईं त ॿिया वठी भागा बाक़ी उहो पहलवान ऐं उन सां हिकु ॿ मुड़ुस उहे बीठा हुजनि रुस्तम छा कयो जो पंहिंजे चेल सां पटो उन खे अॻ में सॾींदा ईअं नोड़ीअ वांगुरु ईअं वकड़ ॾेई कपिड़े खे ॿधबो कमरबंद चवंदा सो उन रुस्तम उन खे छा कयो जो उन खे ॿांह जे चौधारी ईअं वेढ़ा ॾेई ऐं हाकिम जे मथां खणी उछलाए त उनजी फंदो सिरकण फाई वांगुरु थियो उहो वञी उन जेको उन्हनि जो चङो मुड़ुस हुयो हाकिम उन जे वञी ॻिचीअ में पियो जीअं ॻिचीअ में पियो त रुस्तम सट जो ॾिनसि त घोड़े तां किरी पियो घोड़े तां लही ऐं हेठि ज़मीन ते किरी पियो रुस्तम मथां आयुसि तलवार हीअं उभी करे हाणे चाहे हा त मारे पियो सघेसि पर रुस्तम अचे त मारियांसि न ख़बर तयार अला रुस्तम चयसि त मां चाहे हा त तोखे मारे सघां थो हिन महिल तूं मुंहिंजे वस में आहे तूं बि मूंखे मारणु आहे पर मां तोखे मारियां कोन थो पर हिकिड़ी ॻाल्हि अथई जे मूंखे सही ख़बर तयार ॾींदे सही सुध समा ॾींदे त मां जंहिं मुल्क ते वञां थो उतां जो ताज तख़्त जेको आहे उहो तुंहिंजे हवाले कर मुंहिंजी मदद कर मूंखे सही सलाह ॾे सही रस्तो ॾस त मां वञा थो पंहिंजो मुंहिंजो आहे बादशाह हुते क़ैद थियल बादशाह खे छॾाईंदुसि ऐं उतां जो तख़्त ताज तोखे ॾींदुसि पर जेका दगाबाज़ी कई या बदनियती कई न त हीअ तरार सीने में लॻाईंदुसि ॾिसी थो न कीअं मारियो अथमि केराई अथमि जेकॾहिं सचाई ॾेखारींदे त मुंहिंजो वाइदो आहे तोखे मां उतां जो बादशाह कंदुसि हिकु त साईं हुनखे जान जी अमान मिली रुस्तम जी दहशत बि ॾिठई वरी जो लालच थियसि त बादशाही थी मिले सो ख़ुशीअ सां हिन सां वाइदो कई त मुंहिंजो वाइदो आहे जेको तूं मूंखां पुछ मां तोखे ॿुधाईंदुसि मां तोसां सचो थी हिन ॿुधायुसि त मुंहिंजो बादशाह आयो हिते उहो हिन महिल क़ैद थियो आहे शिकस्त खाधई क़ैद थियो आहे मां उन खे छॾाइण जे लाइ आयो मुंहिंजी मदद इहा कर मुंहिंजो वाइदो आहे तख़्त ताज तोखे हिन चयसि त मूंखे उहो क़ैद खानो सुझे थो जिथे सुफेद देव ईरान जे बादशाह काउस ऐं उन जे अमीरनि खे बंदि कयो आहे तूं हल त मां तोखे ॾेखारियां पर अथई ख़तरो देवनि जा पहरा आहिनि अथई ख़तरो रुस्तम चयसि त तूं हिन ॻाल्हि खे छॾ तूं रुॻो मूंखे निशानदाई कर मूंखे रस्तो ॿुधाए हिन पहिरियों त हुनजी ॻिचीअ मां उहो रसो कढियो रसो कढी चईंसि हाणे तूं पंहिंजे घोड़े ते चढ़ तूं हल मुंहिंजे अॻियां मां थो हलां तुंहिंजे पुठियां मूंखे रस्तो ॿुधाईंदो हुन चयो सही हाणे साईं ॿई हलिया हू अॻियां रुस्तम पोयां हल हलां राति ॾींहुं पंधु खुटे ई कोन जबल जाॻींदा पिया हलिया चङे पंध खां पोइ चङो पंधु जॾहिं हिननि कयो
त हिननि जे कननि ते नगारनि ऐं दोलनि जो आवाज़ कन ते पियो। वॾा नगारा जेके वॼंदा आहिनि, सेवण में कोन हूंदा आहिनि दोलनि वांगुरु वॾा नगारा, उहे नगारा ऐं दोल उन्हनि जे वॼण जो आवाज़ हिननि जे कन ते। हिते सिज बि लही वियो, वेझो आया, उन आवाज़ जे वेझो आया। वेझो आया त ॾिसनि त हज़ारे बाहियूं ऐं रोशनायूं बि हिननि खे ॾिसण में आयूं। बाहि जा मच हुते 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 हुते, बाहि जा मच रोशनियूं उहे बि हिननि खे ॾिसण में आयूं। हिन ॿुधायुसि त हाणे उन मुल्क में पहुता आहियूं। हुन हाकम औलाद ॿुधायुसि त जिथे तूं जंहिं ॻोल्हा में पहुतो आहे न, हाणे इन मुल्क में पहुता आहियूं। ही का ख़ुशी पिया था कनि, को जशन आहे हिननि जो। रुस्तम वेझो आयो। शहर जे ॿाहिरां जेका दीवार हुजे, लिकी 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 हिकु निगहबान चौकीदार वरी ॿियो उन्हनि खे पकड़ींदो, मारींदो मारींदो, चुप चुपात में मारींदो मारींदो, नेठि अंदरि शहर में गिड़ियो रुस्तम। हो बि गॾु हुजेसि। हे जेॾी महिल अंदरि शहर में पहुतो त हिन जी घोड़ीअ बाक़ाइदे हुते हिनकारियूं करण लॻी। राति जो वॻड़ो घोड़ी जो हिनकारियूं पई करे त हो जेको क़ैद में बादशाह हुयो काऊस, उन जे कन ते आवाज़ पियो रुस्तम जी घोड़ीअ जो कन ते जो आवाज़ पियो त उथी पियो, चई हा सम्झां थो त हाणे मुंहिंजी बदनसीबी पूरी थी आहे। इहा हिनकार रुस्तम जे घोड़ी खां सवाइ ॿियो को बि घोड़ो न कंदो आहे। इहा हिनकार उन जी सम्झां थो त रुस्तम आयो आहे, मुंहिंजी हाणे मालिकी थी। जेके हिन सां ॿिया अमीर वज़ीर गॾु हुआ उन्हनि खिली चयसि त बादशाह तूं आहे चरियो, कंहिंजी सलाह वताई बि कान, पाण बि वेल में पई, असांखे बि वेल में विधी, वरी हाणे हिन महिल वेठो थो ख्वाब लही। असां सम्झूं था त को ॾुखनि में तूं चरियो थियो आहे। रुस्तम हिते किथां ईंदो? हिन चयो त न, मां चरियो न आहियां, मां रुस्तम जी घोड़ी जो आवाज़ सुञातो आहे। हीअ अञा इहे ॻाल्हियूं कनि पिया त हो हुनखे रस्तो त ॾेखारींदो पियो हुजे न। रुस्तम अची कैद खाने वटि पहुतो, जिथे वाड़ियल हुया। काऊस उथी हिनखे भाकुर पातो, सुञातईंसि, हिनखे भाकुर पातई। सभिनी ॿियनि ॾिठो, उहे बि ॾाढा ख़ुशि थिया, वठी रब साईं जा शुक्र अदा कयनि त भणा ईअं सम्झो त हे असांखे छॾाइण आयो आहे। रुस्तम चवनि त तरसो तकड़ न कयो, मुंहिंजो कमु अञा पूरो न थियो आहे। तव्हांखे त छॾायां थो, पर मुंहिंजो कमु अञा पूरो न थियो आहे। जेसि ताईं देवनि जो सरदार जेरो हूंदो न, तेसि ताईं मां तव्हांखे हितां क़ैद मां कढी पंहिंजे मुल्क वञा ॾाढो मुश्किल आहे। उनखे ख़बर पवंदी ॾाढियूं रटकूं हुजनि। तंहिंजे करे तरसो तकड़ न कयो। हिननि खां बि पुछियईं, हिन औलाद बि हिनखे 10 पता ॾिना। हे बीठो ई कोन, पाण देव जे जबल ॾांहुं हली। जॾहिं हुते परे खां सफ़ेद देव जो हिन गार ॾिठो, जिथे उहो सफ़ेद देव रहंदो, देवनि जो सरदार गार ॾिठई, उते उन जी संभाल लाइ वॾो लश्कर बीठो। हिते ही जेको पाण सां गॾु वठी आयो हमरा औलाद, उन सां सलाह कई, ॿी ख़बर हाणे कीअं कयूं। हो वीचारो अची ॾिनो, चई साईं हिननि साम्हूं केरु ॾींदो, मां जे न सॼो लोह जो थी वञा न त बि साईं मां हिननि जे साम्हूं न बीहंदुमि, हिननि साम्हूं केरु ॾींदो। रुस्तम चयसि जवान थी ॾिज न, मां रुगो तोखां एतिरो थो पुछां त हिननि ते काह करण कहिड़े टाइम ते हिननि ते चढ़ाई मां कयां जो गाफ़िल हुजनि। इहा रुगो मूंखे सलाह ॾे, तोखे कोन थो चवां त तूं वॾ, तूं ॾिज न। औलाद चयसि त साईं पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ ॿिए पहरीअ जो जेॾी महिल सिज सफ़ा मथां अची बीहंदो आहे न, तॾहिं इहो जेको देव आहे न, उहो गार जे पुठियां वञी सुम्हंदो आहे
ऐं हिन जा पहरेदार जेके आहिनि न उहे वरी गार जे मुंहं वटि उते आराम कंदा आहिनि, उहे बि निंड कंदा आहिनि। जॾहिं टाक मंझंदि थींदी आहे त हे वञी अंदरि सुम्हंदो आहे, हिन जा पहरेदार बि उते गार जे ॿाहिरां उते सुम्ही पवंदा आहिनि। पंहिंजो रब खे ॿाॾाए त रब तोखे एॾी ताक़त ॾे त उन महिल तूं उन्हनि खे मारे सघींदुसि, उन महिल ई गाफ़िल हूंदा आहिनि। बाक़ी हिन महिल त ॾिसे थो तयारु लॻा वेठा आहिनि। रुस्तम खे ॻाल्हि दिलि सां लॻी, ख़ुशि थियो ॾाढो। पहिरियों त ज़रह लाथई, ज़रह गौरी ही ज़रह लाथई त जेसीं उहो टाइम अचे त थोरो आराम कयो। वेही रहियो, सिज हलंदो 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 तां त सिज अची मथे सफ़ा नेज़े ते बीठो मथे साम्हूं। जॾहिं उहो वक़्तु आयो त रुस्तम उथियो, लोहो टोप विधई मथे में, ज़रह खई, ज़रह ॿधई, तलवार हथ में कई। पहिरियों छा कई, हो जेको गॾु पाण सां वरितो हुई इहो हमराह औलाद, उन खे ॿांह खां वठी साम्हूं हिकिड़ो वण हुजे उन वण जी थुड़ सां ॿधई, मथां भॼी वञे उन खे ॿध, चई तोखे वठी कोन थो हलां, बसि तूं थोरो हिते रुगो काबू हुजे। उन खे ॿधी पाण अकेलो ई हलियो गार। जॾहिं गार जे मुंहं वटि आयो त वठी ओचितो हिन रड़ कई, रड़ करे ऐं तलवार बसि हथ में हुजेसि, तलवार हो जीअं सुता पिया हुजनि ईअं तलवार वहाईंदो वियो, तलवार वहाईंदो वियो, जेसि ताईं सिपाही सुजाग थियनि, सिपाहियुनि जूं सिसियूं धकु हणी कटे छॾे। हे ओचितो जो हुननि ते अची पई आफ़त, बाक़ी जेके बचा उहे वेठी भॻा, चङा हिन मारिया, बाक़ी जेके बचा उहे हिरास में वेठी भॻा। मैदान जो ख़ाली, रुस्तम अंदरि गार में, पर गार में जो वञे हुजे बि टाक मंझंदि ॾींहुं, पर गार में जो वञे त ॾिसे रुगो ऊंदहि, हेॾे होॾे ॼण नज़र ई कान पई पए त छा आहे। हिते वठी अखियूं मटे, 2-3 मिंट गुज़रियसि, हाणे नज़र पई, रोशनीअ मां जो आयो त ऊंदहि में त हिनजी नज़र न पई पए, हाणे हिनजी नज़र पई पए। थोरो अॻिते आयो, ॾिसे त टकरीअ वांगुरु हिकिड़ो वॾो ढिग पियो आहे, सॼी जाइ उन जे सां भरी पई आहे, माना उहो देव ते सुतो पियो। देव गोड़ ते सुजाग थियो, अबा पोत अची लॻी लड़ाई। रुस्तम पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि अहिड़ी लड़ाई न कई। देव पाण बि ज़ोरावर दुश्मन सां कॾहिं अहिड़े सां कोन अटकियो, देव खे बि कॾहिं अहिड़ो माण्हू कोन मिलियो। देव छा कयो, जबल जो हिकिड़ो टुकर हथ में खणी ऐं रुस्तम ॾे उछलाई, पर रुस्तम गुसाए वियो। रुस्तम गुसाए ऐं हेठि थी पंहिंजी तरार सां हिनखे अहिड़ो धकु हईं जो देव जी हिकिड़ी टंग कटिजी वई, हिकिड़ी टंग सां बि विड़ियो पई। लड़ाई केतिरे वक़्त तां पई हली, सॼी गार वारी ज़मीन जेका हुई रत सां भरिजी, पर रुस्तम दिलि न लाथी, पे हुन सां विड़ियो, हुनखे साणो करे 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 नेठि देव खे न मारे। देव खे मारे हिन छा कयो, देव जो पेट फाड़े ऐं देव जी दिलि कढी। जो हिनखे ख़बर पई त काउस बादशाह वारनि खे कयो आहे हिन अंधो, काउस बादशाह ऐं उहे अमीर वज़ीर हुया, उहे सभु अंधा हिन कया। हाणे हिनखे ख़बर पई त जी देव जी दिलि जेका आहे इन जे रत जा फुड़ा जे काउस बादशाह ऐं उन कैदी अमीरनि जे अखियुनि में विझबा न त हुननि जूं वरी अखियूं थी वियूं ऐं नज़र हुननि जी वापसि ई। उन जे करे हिन देव जी दिलि कढी। हाणे जो देवनि जे लश्कर ॾिठो त भला असांजो सरदार मारिजी वियो, उहे वेठी भागा। रुस्तम ॿाहिरि निकितो, उहो ॿधो पियो औलाद, पहिरियों त उन खे छोड़ियईं, पाण वरी मोटियो काउस ॾे कैद खाने में।
त वञी कढानि। हुननि जो रुस्तम जो आवाज़ ॿुधो ॾाढा ख़ुशि थिया, चई बीहो बीहो बीहो, पहिरियों त तव्हांजी नज़र जो मां बिलो कयां। रत जा फुड़ा हर हिक जी अखि में विधई त ॾिसण लॻा, घड़ी खां पोइ ॾिसण लॻा। हाणे काउस आज़ाद थी वियो, नज़र पियसि, कई दफ़ा बि निकितो। काउस उतां जो जेको बादशाह हुयो उन ॾे हिकिड़ो ख़त लिखियो, उन में चईंसि तूं हाणे असांजे ताबे अची थी, असांजी अची तूं असांजी मञ, असांजी मर्ज़ी आहे त उहे जादूगर जेके तो वटि हुया उन्हनि खे त मारे असां कयो आहे चट। तंहिंजे करे भलो अथई जंहिं जादूगरनि जे बांवर ते तूं हली पियो, सो हाणे उहे बि कोन अथई, भलो अथई त शिकस्त मञ, असां वटि हली। बादशाह खे ख़त मिलियो, बादशाह खे बि सॼी ख़बर पई। बादशाह छा कयो, जो ख़त पढ़ी, बादशाह उन ख़त खे ख़ुशबू अतुर अंबीर हणी, वास जा धोप ॾेई हिकिड़े ॾाहे खे चयो त हाणे हिन जो मज़मून तूं मूंखे पढ़ी ॿुधाए, हाणे मूंखे तूं पढ़ी ॿुधाए। जंहिंखे चयईं उहो जेको हुयो उनखे कावड़ ॾाढी काउस थिए त बड़ा हिकिड़ो दुश्मन मुल्क ईरान मुल्क आयो आहे असांजे मुल्क ते काह करण, असां कैदी थी वञूं हा, वरी हाणे आज़ाद थियो आहे, वरी सोचे त तव्हां शिकस्त मञियो, माना वरी असां हिन जे हेठां थियूं, उनखे वरी कावड़। सो उन चयसि त साईं हिन में लिखियो आहे, हिन काउस लिखियो आहे त मूं वटि 10 लख जंगी बहादुर आहिनि, 1200 हाथी आहिनि, हाथियुनि जो लश्कर आहे, उहे तो ख़्वाब में बि कोन ॾिठा हूंदा। मां हाणे उन्हनि सां तोते चढ़ाई कंदुसि ऐं तुंहिंजो सॼो मुल्क नास करे छॾ। जॾहिं उहो एलची वरी काउस वटि आयो, ख़त जेको खणी वियो, ऐं हाणे हिनखे उहो सॼो जवाबु ॾिनई त बाबा उहो मञनि कोन था, त रुस्तम बादशाह खे चयो त ॿियो पैगाम मां पाण आणींदुसि। बादशाह चयसि लिख त जे तोखे अञा मस्ती आहे त इहा सॼी अजाई थी, सियाणो माण्हू थी ईअं न कर, मथे में जेको वाह अथई उहो कढी छॾ, अची मुंहिंजो फरमान बरदार थी, न त बराबरि हाणे मां सॼी ज़मीन पंहिंजे लश्कर सां भरे छॾींदुसि तुंहिंजे मुल्क जी, तुंहिंजो लाश जे गिजू न खाइनि त पोइ तूं मूंखे मञजाइ। बादशाह ख़त ते मोहर हणी रुस्तम खे ॾिनो त हाणे ही ख़त तूं खणी। रुस्तम ख़त खणी वियो, जॾहिं हुननि जे लश्कर जे अॻियां आयो त भाई त हाणे मां त ख़त खणी आयो आहियां, कंहिंसां झेड़ू फसाद न कया, कंहिंसां वढ़ा न। रस्ते में हिकिड़ो वॾो घाटो वण बीठो, वियो पई ख़त खयूं, साम्हूं हुननि जो लश्कर बीठो, रस्ते में हिकिड़ो वॾो घाटो वण बीठो। रुस्तम छा कयो, जो हुन में हथ विझी हिन छिके पाण पटे वरितो उहो वण, ऐं नेज़े वांगुरु ईअं मथे खणी मथे कईं त हो ॾिसनि पिया, दुश्मन लश्कर सॼो ॾिसे पियो, लश्कर हुननि जा सरदार सभु हैरत में अची विया त बड़ा माण्हू आहे भला आहे। पोइ वण वरी परे ठिलाए, हुननि जो ॾिठो त हुननि ते ॼण दहशत वेही वई रुस्तम जी, बड़ा हे त का वॾी आफ़त आहे। उतां हिकिड़ो अमीर आयो हुनजे लश्कर मां, अची हिन सां हिनखे हथु ॾिनई, हथु ॾिनई पर हथ खे ज़ोर ॾिनई,
माना उहो बि पाण खे पहलवान सम्झंदो, हथ खे ज़ोर ॾिनईंसि तॾहिं हिनखे ख़बर पई त तूं पहलवान आहे पर मां बि पहला। रुस्तम हिन जो ज़ोर पचाए वियो, ज़ोर हिन चङो ॾिनो, पर रुस्तम वरी पाण जो हुनखे ज़ोर ॾिनो, अहिड़ो ज़ोर ॾिनई जो हुनजे ईअं मुंहं जो रंग ई बदिलजी, फिको थी वियुसि ऐं बेहोश थी घोड़े तां किरी। बादशाह खे माण्हुनि ॿुधायो त साईं आयो आहे हेॾां काउस वारे पासे ॾांहुं माण्हू हिकिड़ो, पर माण्हू न आहे, का आफ़त आहे। वण पाड़ू पटियो अथई, मथे खणी उछलायो अथई, असांजो पहलवान उनखे हथ जो अहिड़ो ज़ोर ॾिनो अथई जेको बेहोश थी किरी पियो। बादशाह चेतने खे वठी, बादशाह हिनखे पहिरियों त ॾाढा इनाम पे ॾिना, रुस्तम हिन खां इनाम न वरिता। खत ॾिनई तॾहिं बि हुन पंहिंजे अमीरनि जे सलाह ते वरी बि माना काउस जी ॻाल्हि न मञी त न छाजो ठाह, छाजी शिकस्त, जे जंग कंदो त मां जंग कंदुसि। रुस्तम मोटियो अची ॿुधाई काउस खे त बाबा हुननि में जहिड़ी जी आहे। हाणे साईं जंग लॻी, ॿिन्ही लश्करनि जे विच में 7 ॾींहं बराबरि जंग हली, 7 ॾींहं जंग हली। शाम ताईं जंग हले, सिर्फ़ु रुगो राति जी ठाकुर थिए, वरी सुबुह थिए जंग हले। आख़िर 7 ॾींहं रुस्तम फतेह याब थियो, 7 ॾींहं बादशाह उतां जो मारिजी वियो। हुनजो जेको खज़ानो हुयो उहो खज़ानो जानवरनि ते खणी आया काउस बादशाह वटि। काउस बादशाह उन खज़ाने मां सिपाहियुनि खे इनाम ॾिना। पोइ बादशाह हुकुम ॾिनो, हाणे बादशाह काउस ॼण उतां जो बादशाह थी वियो। बादशाह हुकुम ॾिनो त 7 ॾींहंनि ताईं सभु माण्हू शुक्राने जी इबादत कयो, शुक्र कयो जो अहिड़े बादशाह मां जिन चुटी अथव। 8 ॾींहं सभु ग़रीब गुरबा गॾु करे वरी ख़ैरात कई। रुस्तम चयसि मां वाइदो कयो, मूंखे त रस्तो ॾिठल कोन, मां हिकिड़े सां वाइदो करे आयो आहियां त इतां जी बादशाही तोखे ॾींदुसि, तूं रुगो मूंखे कैद खानो ॾेखार, न त मूंखां त कैद खानो लभे ई कोन। सो हाणे मुंहिंजे वाइदे खे पाणी। बादशाह उन खे घुरायो, औलाद खे, औलाद जंहिंजो नालो हो उन खे घुराए उतां जे तख़्त ते विहारे। बाबा हाणे बादशाही तख़्त तोसां जेको वाइदो कयोसीं, तो असांजी मदद कई, हाणे हे तुंहिंजो। उनखे तख़्त ते विहारे बादशाह पाण रुस्तम समेत पंहिंजो लश्कर वठी ईरान ॾे मोटियो। ईरान पहुची काउस रुस्तम जे लाइ बि इनाम मुक़ररु कयो, छो जो उनखे छॾायो त तव्हां रुस्तम न। फेरोज़ ऐं सोन सां सींगारियल हिकिड़ो तख़्त, जवाहरनि सां जुड़ियल शाही ताज, हिकिड़ो कंगण, हिकु सोनी जंजीरी, 100 बानियूं अछनि कपड़नि सां पातल, 100 बानियूं पर उन्हनि खे अछा वॻा पातल, 100 हथियारनि वारा सिपाही, 100 घोड़ा सोननि ऐं रूपनि संजनि सां, 100 कारा खच्चर, 100 मुहरनि जूं गोथरियूं, लाल फेरोज़े जा बासण, सुरहाण सां भरियल ऐं ॿिया इलाइक़ा बि हिनखे ॾिनई। बाबा हे तोखे ईअं सम्झो हुकूमत में थो ॾियां। रुस्तम बि ॾाढो ख़ुशि थियो त बादशाह मुंहिंजो क़दुरु कयो आहे। रुस्तम वरी पंहिंजी पीढ़ हली। काउस 2-3 ॾींहं त फज़ीलत सां वेठो, पर हाणे हिन में वरी जेका पुछड़ी आदत हुई सो हिनखे मज़ो न पियो अचे। वरी पासे में हिकिड़ो मुल्क हुजे, उन सां जंग कई, पहिरियों फतेह थियो। पोइ हुन बादशाह छा कयो जो हिनखे पकड़ण जे लाइ हुन वरी हिकिड़ो ॼार विछायो त यार हे त वॾो हरामी आहे, हिन मां त हाणे अची वाह जो फाथा आहियूं। ॿिया बि त बादशाह हुया पर हे रुगो पियो थो कयूं करे। हिन पंहिंजी धीउ, उन बादशाह पंहिंजी धीउ चयसि मां तोखे पंहिंजी धीउ जो संग थो ॾियां। काउस खे पंहिंजे वॾी राणी मां हिकिड़ो पुट बि हुयो।
उनखे रुस्तम पाण संभालींदो बादशाह जे पुट खे। वरी जो हिन आसुर लालच ॾिनसि त हिन चयो त जेकर हिन सां शादी कयां हिन खे सभिनी राणियुनि खां वॾो दर्जो ॾियां। पंहिंजी मर्ज़ी वारो हो, कंहिंजी सलाह वठे कोन पियो। हीअ साईं ॼञ करे ऐं नेठि निकितो पैणजण, ॼञ करे पैणजण निकितो। जॾहिं उते पहुता ऐं महल में बादशाह सां गॾु कुझु अमीर वज़ीर जॾहिं उते महल में अंदरि पहुता त हुन छा कयो, बादशाह जो हिननि सभिनी खे क़ैद करे खणी हिकिड़े किले में बंदि कई। मसद मूंखे वठ में आयो, उते तो जंग वारे हिसाब में विया ई कोन। हे जो वरी निभागो उते क़ाबू थी वियो त वरी जेके ॿिया ईरान जा हाकिम हुया उन्हनि खे जो ख़बर पई, उन्हनि वरी ज़ालज़र ऐं रुस्तम खे ॾे ख़त मोकिलिया, न्यापा कनि त बाबा अच। बादशाह मुड़े कोन थो, वरी बेकुलाए कई अथई, क़ैद थी वियो, हाणे अच, तोखां सां हिनखे केरु छॾाईंदो। रुस्तम खे जो न्यापो मिलियो सो रुस्तम ईरानी लश्कर पाण सां वठी काउस बादशाह खे ॿियो भेरो वरी क़ैद मां छॾाइण लाइ निकितो। ज़मीनी पंधु परे हो, सुकी वारो पंधु परे हो, तंहिंजे करे पाणीअ जे रस्ते वञी नेठुनि मुल्क में। जॾहिं उते पहुतो अबा ॾिसे जबल मैदान ॾिसण में ई न पिया अचनि। सॼी ज़मीन हुनजे लश्करनि सां ज़रहनि सां ढकी पई आहे। केॾी वॾी फौज आहे। घोड़नि जे सुंभनि जे दड़नि खां ज़मीन पई धुबे, नगारनि दोलनि ऐं घड़ियालनि जा आवाज़ हिकिड़े पासे खां ॿिए पासे पिया आया। पहलवान सिपूं छॾे वेण निकिता, घोड़नि जा लगाम उन्हनि जे गर्दननि ते रखी, नेज़नि जा फर ज़हर सां भरे, माना वॾी कापारी जंग लॻी। वॾी कापारी सख़्तु जंग लॻी। रुस्तम बहादुरीअ सां विढ़ियो। रुस्तम जो कद ऐं ज़ोर ॾिसी उहो अॻी जेका फौज हुई उन्हनि जो अकुल ई ख़ता थी वियो। हिननि पंहिंजे मदद जे लाइ वरी ॿियनि मुल्कनि मां फौजूं घुराई। उन जे करे रुस्तम खे हाणे हिक ई जॻह ते 3 लश्करनि सां वेड़ो पियो पए। हिकिड़ो उन मुल्क जी पंहिंजी फौज, ॿ वरी ॿियनि मुल्कनि जूं फौजूं, माना 3 लश्कर अची विया। पर रुस्तम उन हूंदे बि जंग खटी। शिकस्त आई हुननि खे। हुननि जो जेको लश्कर हुयो उहो हाणे ईरान जो लश्कर थी वियो। काउस खे वरी हिन क़ैद मां छॾायो ऐं हुनजी जेका धीअ जेका हुन ॾियणी कई उनखे बि खयुनि, पंहिंजे मुल्क ॾे मोटिया। हाणे वरी शांति सुलह थी वियो। कुछ टाइम लाइ शांति थी वई। काउस बादशाह छा कयो जो वॾा आलीशान हाणे महल ठाराइण लॻो। काउस हुकुम ॾिनो त हिकिड़ो बिलोर जो महल ठारायो, उन ते ज़मरद चाढ़ियो, अहिड़ो सुहिणो कमु कयो जो मां पाण उन में वेही ऐं मजलिसूं कया। घोड़नि जे लाइ वरी जबलनि खे टाके उते वरी कुड़ियूं ठाहियूं घोड़नि जे लाइ। उन्हनि खे पहणे रुक जा थंभा विझराई। हिकिड़ी वॾी सुठी बिल्डिंग गुंबद ऐं मुनारे सां हिन ठाराई। उन में हिन हिकिड़ो होशियार मजूसी विहारे छॾिया त वॾनि इल्मनि जो इस्तेमालु पियो करे। पंहिंजे रहण लाइ सोने रुपए जूं महलातूं जोड़ाई, जंहिं ते वरी फेरोज़ा ऐं याकूत खणी जोड़ाई जो सॼो साल गुलाब पे टिड़िया ऐं बहार पे वस। देवन जो हिकिड़ो सरदार हुजे, उन खे दिलि में आयो त बणा काउस खे हेॾी मिल्कियत, हेॾियूं अयाशियूं, हेॾा महल, हे माना हिन जहिड़ो त दुनिया में को बादशाह ई कोन्हे। ऐं हे रुगो पंहिंजी अयाशीअ लाइ पियो थो करे। छो न मां इनखे तबाह करे, इनखे मारे, हिन जी रहत खे हिन जे ज़ुल्म मां छॾायां। केरु हिन जे अॻियां ॻाल्हाए बि कोन थो सघे। उन देव केतिरनि ई शिकिलनि ऐं वेसनि में अची हिन बादशाह खे लालचूं ॾिनियूं। हिन जे मग़ज़ में अजाया ख़्याल थी विधई त जे न तूं चाहीं त सभ खां वॾो बादशाह अचां त तूं आसमान में चढ़ण जो बंदोबस्तु कर। जिते वणई उते जहान जे मथां हवा में पियो उॾां। इहो देव हिन जे दिमाग़ में ख़्याल पियो विझे।
काउस खे जो इहो ख्याल मथे में वेठो सुबह हाणे नकी रात नकी ॾींहं को सुख ई कोन हुजे। हिन खे इहो त बराबरि मां अहिड़ो को कयां कमु जो हीअं आसमान ताईं हलियो वञा पोइ पियो उॾामां। हा, पैसो जाम हुयुसि, हिन जादूगर गॾु कया। अबा अहिड़ो सिस्टम रखो जो मां आसमान ताईं हलियो वञा पोइ उॾाम। जादूगर ने पाण में सलाह कई त हाणे हे आश्चर्य माण्हू कीअं उॾामी, पर हाणे हिनखे असां जवाब बि कीअं ॾियूं। हुननि छा कयो जो 4 नंढा बाज़, जादूगरनि 4 नंढा बाज़ ऊंदहि में पालिया। पोइ उन्हनि खे जंहिं तख़्त ते बादशाह वेठो उनजे पावनि सां खणी ॿधुनि। ऊंदहि में पहिरियों हुननि खे रहाइनि ऊंदहि में, पोइ ॿाहिरि कढी अची हुनखे पावनि सां ॿधुनि। बाज़नि जो रोशनी ॾिठी त बाज़ वठी उॾिया, घड़ीअ में वॾनि जबलनि जी चोटियुनि खां बि मथे चढ़ी विया। पर बाज़ बि नेठि उॾामी उॾामी नेठि थकिजे न, सो बाज़ थकिजी पिया। ऐं बार बि हुयो तख़्त जो, सो साणा थी किरी पिया, तख़्त बि हेठि किरी पियो, तख़्त सॼो भॼी पियो ऐं काउस खे बि ॾाढा थक लॻा। हिनखे इहो त मां उॾामां। रुस्तम ऐं ॿिया अमीर अदा चरियो थियो आहे। हाणे अमीर चवंदा चरियो थियो आहे, अलाए कहिड़ा कम कंदो थो अचे, पर रुस्तम वरी बि तूं हल, हाणे हली ॻोल्हियूंसि। रुस्तम ऐं ॿिया अमीर सभु बादशाह जी ॻोल्हा में निकिता। नेठि ॻोल्हींदे ॻोल्हींदे अचनि हिकिड़े हंधि ॾिसनि त बराबरि ज़मीन ते किरियो पियो, ज़मीन ते किरियो पियो। अमीरनि वज़ीरनि हिनखे ॾाढो सम्झायो त बाबा इंसान किथां उॾामंदो, तूं कहिड़ा ख्याल पियो थो करीं, हेॾी तोखे बादशाही अयाशी, तूं शुकुर कर, बसि छॾे, छो थो तूं हिर्स करीं। ईअं सम्झो त हे त तूं ख़ुदा जी हुकुम जे ख़िलाफ़ थो करीं, इंसान कीअं उॾामंदो या इंसान आसमान ते कीअं वेंदो। हे त तूं ॼण फिरोन ने निमरूदन वारो दावम कंदो अथई। इहो कयो थी तॾहिं त हे ॾिस त ख्वारी पाण ते कई थी, सॼे जग जहान खे ख़बर पई आहे, हिन महिल धक खाई पियो आहे। काउस ॾाढो शर्मंदो थियो, जेको कयो ऐं उन जे लाइ बि ॾाढो पछताई। मोटी आयो महलात में। 40 ॾींहं पूरा रब जी इबादत में, 40 ॾींहं पूरा रब जी इबादत में। रब साईं मूंखां ग़लती थी वई आहे, रब साईं मूंखे माफ़ कर, रब साईं मूंखे माफ़ कर। ॿाहिरि निकिरे कोन, ॾींहं राति रब खे पियो ॿाॾाई। 40 ॾींहं पूरा थिया, पोइ ॿाहिरि निकितो। हाणे बाक़ी छा थियो उहो अॻिते सुभाणे।